माण्हुनि खे ख़बर न आहे कहिड़ी धुन में ॻाए थो कहिड़ी सिल्फ में ॻाए थो माण्हुनि खे लॻो आहे रोचो लाहे ईंदासीं डिंगर परे कंदासीं कंडा लॻनि त बि कंदासीं तुंहिंजे घोट खे बरो ॾींदासीं इहो कीअं लॻी ढोलक छो रखे थकी पियो आहे कंडा करो घोट खे जो होॾे बरो ॾींदासीं त हुते घेरो कंदासीं त हुते लोड़ा त हूंदा न घोट खे लोड़नि वारा डिंगर न हूंदा आहिनि कंडनि वारा ढोलक छो रखे थकी पियो तव्हांजे गाने ते मूंखे अञा मुंहिंजो इलाही एल्बम पियो आहे हा दवा वठो पंहिंजी खंघि ॾाढी आहे आवाज़ आहे दवा वठो लॻियो न मां ढोलक ज़रे घटि रोअण में लमाए छॾियमि न न टियों ॾींहुं कोठी त दवा या पियां थो खंघि वारी जेका पर माण्हू तंग था करनि न बार बार ॻाल्हियूं अचनि थियूं न प्रोग्राम लाइ पोइ हर माण्हू तंग था करनि त पोइ हिन जे करे माण्हुनि सां घणो ॻाल्हायां थो मुंहिंजो आवाज़ तॾहिं थोरो हेठि वेझी वियो आहे माण्हू चरिया आहिनि सम्झनि नथा इन ॻाल्हि खे माण्हू चवनि था जाम माशूक असां सां नथो ॻाल्हाए नंबर बंदि करे छॾिया अथई बाबा हाणे सोशल मीडिया लॻी पई आहे फेसबुक आहे टिकटॉक आहे यूट्यूब आहे मां काॾे वञा हाणे मां घर जो कमु कयां जा माण्हुनि सां ॻाल्हायां उहे टे बकरियूं खपाए करे वरितुमि न ढोलक इहा हा मंडो गॾो पोइ जेको हिते रोज़ गिदरनि में ईंदो हुयो खाइण हा इहो मंडो गॾो विकिणी करे बाजो वरितुमि न अच्छा हा बाक़ी हाणे जेको आहे कुतो आहे हिकिड़ो उहो चवां थो विकिणां त हिकिड़ी मैक बि वठां इहो थोरो कमु नथी करे हाणे माण्हू जेको आहे माना करनि था घणो जाम माशूक असांखे प्रोग्राम ते शादियुनि जो उहा त पहिरियों ॾींहुं खपाए करे बुकूं पेन वरिता जो कलाम जो पका कया लिखा माण्हुनि खे मां इहा ई थो ॻाल्हि कयां त माण्हू तंग था करनि अहसासु नथा करनि त फनकार जो अहसासु कबो आहे बाबा असां जंहिं सिल्फ में जंहिं धुन में ॻायूं था माण्हू सम्झनि ई कोन था त किथे थो ॻाए कीअं थो ॻाए माण्हुनि खे लॻो आहे रोचो हाणे फेसबुक ते माण्हू जेको आहे असांखे ॾाढो ग़लति ॻाल्हाइनि था ग़लति चवनि था असां सिंध लाइ पंहिंजो सिर क़ुर्बान कंदासीं जेसीं ताईं जीअर आहियूं ॻाईंदा रहंदासीं भले साड़ वारा सड़नि मौला अली जो फरमान आहे त साड़ वारे खे साड़ ई काफ़ी आहे उनजे लाइ इहा ई सज़ा घणी आहे जो सड़े असां पंहिंजे प्रोग्राम खे ऐं ॿी ॻाल्हि इहा त प्रोग्राम ढोलक बंदि करे ॻायां थो रही थो ॻाल्हायां थो मां जंहिंमहिल गानो ॻायां पियो त तंहिंमहिल लाणो त पोइ ढोलक वॼाए कोन पियो हाणे जॾहिं मां ॻाल्हायां थो इंटरव्यू ॾियां थो त ढोलक खे वॼाए लॻी फेसबुक ते माण्हू भले छा बि चवनि टिकटॉक ते यूट्यूब ते भले गारियूं मिलनि ओ असां सिंध जा सुवायूं नचरीदा ते ॻायूं नओं गानो आहे पंहिंजो पाण लिखियो आहे शाइरनि शाइरियूं घणियूं ॾिनियूं मां चयो मां तव्हांजी शाइरी ग़लति आहे मूंखे जेको आहे हाणे मां पंहिंजो लिखियलु गानो असां फेसबुक ते मशहूरु आहियूं असां टिकटॉक ते बि मशहूरु ओ यूट्यूब ते बि मशहूरु असां फेसबुक ते कमेंट में ॾिस वञी माण्हू लिखनि था गारियूं कमेंट में ॾिस माण्हू लांदा हणनि था पोइ बि असां न छॾींदासीं ॻाइण फेसबुक ते असां मशहूरु ढोलक ते उचारियो हुजे उस्ताद खे मां बोली न चाहींदो उहे वधीक नचंदियूं हलो ॿुधिजां हाणे तवजो हुजे माण्हुनि खे ख़बर न आहे कहिड़ी धुन में ॻाए थो कहिड़ी सिल्फ में ॻाए थो माण्हुनि खे लॻो आहे रोचो
बस 20 मिंट फोन आई आहे ॻाल्हायां हाले केरु आहे माण्हू ॾिस प्रोग्राम लाइ फोनियूं करनि था ढोलक वॼायां न हाली ॻाल्हायां हेलो जी साईं जी मां माशूक जाम माशूक ॻाल्हायां थो जी अदा तव्हां केरु साईं जी जी प्रोग्राम हलनि था पिया साईं थोरो असां हाली मसरूफ़ आहियूं हींअर बि मां प्रोग्राम ते वञा थो ढोलक वारो वेठो आहे गॾु असां तयारी में लॻा पिया आहियूं ऐं मथां ईद जी बि जेको असांखे वरी एल्बम करिणो आहे फ़िलहालु त असां तव्हांखे प्रोग्राम नथा ॾेई सघूं साईं पोइ तव्हां ईअं कयो आम्हूं साम्हूं अची मिलो या व्हाट्सअप ते राब्तो कयो साईं बिल्कुलु प्रोग्राम में असां मसरूफ़ आहियूं फ़िलहालु त पोइ तव्हांखे असां नथा ॾियूं पक बाक़ी ठीकु आहे ॾिसो त माण्हू चलो करे छॾियो आहे छड़ो प्रोग्राम हाणे असां प्रोग्राम कयूं या ईद जी कैसेट कयूं तव्हां ईद जी कैसेट नलके आ जेको आहे न मां घर पाईं वणे न रत कोन छॾी हाणे मां हलां अदा न ईअं दीन पाईं माना तव्हांखे कंडियूं पारायां तव्हांखे गुलनि जा हार पारायां हिकिड़ो मिंट फोन अचे थी वरी फोन अचे थी हलो साईं जी जी साईं मां जाम माशूक ॻाल्हायां थो सिंगर माशूक हा सिंगर माशूक जी साईं साईं हाणे माण्हू कुझु बि चवनि छा बि चवनि माण्हू खोहनि जा कंहिं वात बंदि न कया आहिनि साईं साईं उहो त हाणे जेके करनि था जेको उहो मौला अली जो फरमान आहे त साड़ वारे लाइ साड़ी काफ़ी आहे जी जी साईं असां बिल्कुलु अलाह जी महिरबानी साईं बिल्कुलु मुंहिंजा गाना मशहूरु आहिनि मुंहिंजा गीत तमामु हिट आहिनि जेको आहे सो हिकु बहितरीनु जेको तमामु मुंहिंजो घणो हिट वियो गानो हलो बंदूक तुंहिंजा ठका तोखे केरु सुञाणींदो दुआ कर फ़क़ीर खे जी 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 साईं हींअर हाणे जेको अॼुकल्ह वरी मुंहिंजो ट्रेंड ते लॻो पियो आहे साईं गानो मशहूरु हले थो जेको आहे ईद जो आहे नलके वारो साईं तोखां भलो आहे नलको थधो पाणी पीआरे थो ढोलक रखी आहे उहो गानो इहो ई त पाण रोआ छॾियो मूंखे मां त ढोलक सरे भॼी वियुमि मां सही आवाज़ सही हाणे आवाज़ छा कंदो त आवाज़ खे तव्हां गीत जा जेको आहे सो लफ़्ज़ ॿुधो शाइरी ॾिसो न साईं हाणे आवाज़ साईं सेट करे वेंदा माण्हू अॼुकल्ह मुमताज़ मौलाई खे नथा ॿुधनि चमन मीराड़ी खे नथा ॿुधनि साईं कंहिं माण्हू फनकार जेको बि आहिनि कंहिंखे नथा ॿुधनि न साईं साईं माण्हुनि खे साड़ इहो थी वियो आहे त असां जेको आहे घणो मशहूरु थी विया आहियूं हिन वक़्तु हाणे हले थी हाणे माण्हू मुमताज़ मौलाई नथा ॿुधनि चमन मीराड़ी नथा ॿुधनि कंहिं फनकार खे नथा ॿुधनि सिर्फ़ु जाम माशूक हले थो हिन जे करे माण्हुनि खे साईं साड़ थियो आहे तंहिंजे करे फेसबुक ते गारियूं लिखनि था ग़लति कमेंट करनि था साईं मौला तव्हांखे ख़ुशि कंदो तव्हां पंहिंजो जेको आहे सो नंबर बसि इहो तव्हांजो हुजे असांखे राब्तो कंदा रहंदासीं प्रोग्राम असां ॾींदासीं तव्हांखे फ़िलहालु असां हाली पंहिंजो एल्बम ईद जो कयूं पोइ तव्हांखे टाइम ॾींदासीं ठीकु आहे साईं महिरबानी ॾिसो त कहिड़ी तरक़ी लॻी पई आहे कहिड़ी मशहूरी लॻी पई आहे हाणे हलूं अधु अची न वञे वरी ॾेढ मूंखे गारियूं अचण वारो आहे मूंखे नज़र अचे साम्हूं अचे थो हा हा अरे हा यार वॼाए ढोलक चओ ॾुख गानो